नवाबशाह में जश्न आज़ादी के हवाले से डिप्टी कमिश्नर ऑफिस में तकरीब मुनक़द कई वई। झंडो फड़काए सलामी ॾिनी वई। जश्न आज़ादी की तकरीब में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसिन अली शाह, DIG मजहर नवाज शेख, डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफर, चेयरमैन ज़िले काउंसिल सरदार जाम तमाची उनरई बिन झंडो फड़कायो। पुलिस के जवानन सलामी पेश कई। परेड करे गार्ड ऑफ ऑनर भी पेश किया वियो। तकरीब के खिताब कंदे कमिश्नर सैयद मोहसिन अली शाह चयो त योम आज़ादी के मौके ते क़ौम जो हर फर्द अहद करे त मुल्क की तरक्की ऐं खुशहाली लाइ पंहिंजो फर्ज़ ईमानदारी सां अदा कंदो। पाकिस्तान के आज़ाद कंदड़ हीरोज़ के सुरुख सलाम पेश करियूं था। जे पंहिंजे अणथक कोशिशुनि ऐं पंहिंजे जानियुनि जो नज़रानो ॾेई असांखे आज़ादी ॾियारी। डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफर चयो त अल्लाह पाक जो शुक्र आहे त असांखे आज़ाद मुल्क मिलियो। असांखे घुर्जे त पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त ऐं तरक्की लाइ पंहिंजो किरदारु अदा करियूं, तॾहिं ई मुल्क तरक्की करे सघंदो। चेयरमैन ज़िले काउंसिल सरदार जाम तमाची उनर चयो त वतन खे हासिल करण लाइ असांजे बुज़ुर्गनि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि जी अणथक जदोजहद खां पोइ पाकिस्तान दुनिया जे नक्शे ते निर्वार थियो। सरदार जाम तमाची उनर चयो त उहे क़ौमूं ख़ुशनसीब आहिनि जिन वटि आज़ाद मुल्क आहे। मुल्क जी तरक्की ऐं खुशहाली लाइ सभिनी खे किरदारु अदा करणु घुर्जे। PP ज़िले सदर अली अकबर जमाली चयो त आज़ादी हिकु नेमत आहे जंहिं भरपूर फ़ाइदो हासिल कंदे पंहिंजे मुल्क की तरक्की ऐं खुशहाली लाइ मुस्तक़बिल जे महिमाननि खे तालीम जो ज़ेवर ॾियूं। तकरीब में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 जुनेद अहमद सम्मो, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 तारिक अली सोलंकी, इंफॉर्मेशन ऑफिसर शेर मोहम्मद जमाली, असिस्टेंट कमिश्नर्स, सरकारी ऑफिसरनि ऐं सहाफ़ियनि शिरकत कई। कमिश्नर सैयद मोहसिन अली शाह, DIG मजहर नवाज शेख ऐं डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफर DC ऑफिस जे अहाते में बूटो पिण पोखियो ऐं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे पोलियो मुहिम जो इफ़्तिताह कयो वियो। छॾे त PMC अस्पताल में दाख़िल मरीज़नि में फ्रूट ऐं जेल जे क़ैदियुनि में मानी पिण विरहाई वई।